हैदराबाद जे एसएसपी अमजद शेख जे स्पेशल हिदायतुनि ते काल्ह हैदराबाद जे एसपी बल्दिया दिलावर खान, डीएसपी मनीष शाह जी सरबराही में लेडी पुलिस ऐं वॾे तादाद में पुलिस अमलदारनि कासमाबाद जे सुमरा ॻोठ में सर्च ऑपरेशन कयो वियो। उन दौरान मुख़्तलिफ़ बंदि पियल घरनि जा ताला टोड़े पुलिस अंदरि दाख़िल थी। पुलिस ऑपरेशन दौरान वॾे तादाद में मनशियात हथ कई आहे। पुलिस मूजिबि हीरोइन, कची शराब, क्रिस्टल आहे ऐं चर्स पिणु हथु कयो वियो आहे। उन दौरान 5 माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे जेके नामी गिरामी मनशियात फ़रोश ॿुधाया पिया वञनि। पुलिस पारां गिरफ़्तार थियलनि ते मुख़्तलिफ़ थाणनि ते हाणे उन मथां केस दाख़िल कयो वियो आहे, जॾहिं त हैदराबाद जे मुख़्तलिफ़ थाणनि जे पुलिस ऐं हेडक्वार्टर मां ख़ासि पुलिस अमलदारनि खे घुराए उते ऑपरेशन कयो वियो। ऑपरेशन दौरान सॼे इलाइक़े खे कड़ो चाढ़ियो वियो ऐं ईंदड़ वेंदड़ माण्हुनि जी तलाशी वरिती वई, जॾहिं त बंदि पियल कुझु घरनि जा ताला टोड़े पुलिस अंदरि दाख़िल थी। उन दौरान उन बंदि पियल घरनि मां पिणु मनशियात हथु कई वई आहे। एसपी दिलावर खान मूजिबि इन इलाइक़े खे नोगो एरिया बनायो वियो जिते पुलिस अमलदार दाख़िल थींदा, उन्हनि जे मथां पथराव कयो वेंदो ऐं लठबाज़ी करे पुलिस खे वापसि कयो वेंदो। ही कामयाबु ऑपरेशन खां पोइ हिन इलाइक़े में मनशियात जी मुकमल ख़ात्मो आंदो वियो आहे। मुख़्तियार बुरफ़त, इबरत न्यूज़, हैदराबाद।